मां थोराइतो आहियां साईं अमीर भाई बुर्दी साहब जो, जिन आवाज़ टीवी चैनल जे हिन प्लेटफॉर्म तां सिंधी क़ौम खे सुजाग करण जी हिकिड़ी नंढड़ी कोशिश कई आहे। असां सिंधी सजन खां हिते आबाद आहियूं। असांजी सकाफ़त आहे हिकिड़ी शानदार सकाफ़त, हिकिड़ो शानदार माज़ी रहियो आहे। बदकिस्मती सां असां पंहिंजी सकाफ़त खे आहिस्ता आहिस्ता जेको आहे विसारींदा पिया वञूं। मां लख थोराइतो आहियां आवाज़ टीवी वारनि जो, जंहिं असां सिंधियुनि खे बेदार करण जी हिकिड़ी मुहिम हलाई आहे। हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो आहे त जीअं सिंधी सकाफ़त खे उजागर करे सघिजे। असां आवाज़ टीवी वारनि सां, इबरत अख़बार वारनि सां, दोस्तनि सां गॾु आहियूं। हर ॾींहं ते, हर वक़्त में जिते बि असांजी उस्तादनि जी, प्रोफेसरनि जी ज़रूरत पवंदी, असां सिंधी सकाफ़त लाइ, सिंधी क़ौम लाइ पंहिंजो तन मन धन सभु क़ुर्बान कंदासीं। पंहिंजो वक़्तु, पंहिंजी ॻाल्हि सभु असां पंहिंजी क़ौम सां, पंहिंजी धरती सां आहियूं। मां दुआ कयां थो हीअ सिंध सलामत रहे। सिंध जा इदारा जेके ॿोली खे बचाइण में अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि, इहे चैनल आबाद रहनि, इन्हनि खे हलाईंदड़ आबाद रहनि। हीअ सॼी सिंध शाद ऐं आबाद हुजे। महिरबानी। आवाज़ चैनल वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन हिन मेड़ खे कठो कयो। असांजूं दुआऊं आहिनि त हीअ कचहरियूं सदाई क़ाइम ऐं दाइम रहनि। आउं सिंध धरतीअ ते हिकु शहर चवंदुसि जेको उमीद त कचहरी में पसंदि ईंदो। सिंध धरती तूं दिलि जाए कजां, सूर्य सोई साॻियो आहे। काल विड़ियो अंग्रेज़नि सां, अॼु बि सोई साॻियो आहे। हुरनि जो ई लश्कर आहे, सरवाण बि सोई साॻियो आहे। अॼु असां अजरक टोपी ॾियारे जे मल्हाइण जे सिलसिले में कारी टांकी जे हेठां मौजूदु आहियूं। असां सां गॾु असांजा सुगर दोस्त मौजूदु आहिनि। अॼोकी असां हीअ कचहरी सिंध जी सकाफ़त जी यादि जे हवाले सां मल्हाए रहिया आहियूं। इहा आवाज़ टीवी वारनि दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे जो हर साल सकाफ़त जो ॾियारो, अजरक टोपी जो ॾियारो मल्हाए। सिंधी टोपी पाए सभु अचो, सिंधी टोपी पाए सभु अचो, सिंधी टोपी पंज सिंध जो शान वधायो, पंज सिंध जो मान वधायो। जीअं जीअं सदाई सिंध बची, जीअं जीअं सदाई सिंध बची। सिंधी टोपी पाए सभु अचो, सिंधी टोपी पाए सभु अचो, सिंधी टोपी। आवाज़ टीवी सां 21 दिसंबर जे ॾियारे जे हवाले सां यकजहती जो इज़हार कंदे सांगड़ ज़िले जे सुगड़नि
ऐं लोक फनकारनि अॼु कोई महफ़िल रचायो तव्हां ॾिठो सुगड़नि ऐं फनकारनि जेको पंहिंजो फन जो मुज़ाहिरो करे आवाज़ टीवी खे यकीन ॾियारियो त असीं 21 डिसंबर जे हवाले सां अवां सां गॾु हूंदासीं। अमीर बख़्श बुर्दी, आवाज़ न्यूज़, सांगड़।